अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, कुझु घड़ियूं अॻु ई मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्तान में पंहिंजो उहो जलसो ऐं ख़िताबु पूरो कयो आहे, जंहिं ख़िताब खे हुन चयो त लॉन्ग मार्च खां अॻु में ही संदसि आख़िरी जलसो आहे। ऐं इन जलसे जो इंतज़ारु इन करे वधीक हुयो जो इमरान ख़ान चयो त हू ऐलान कंदो त कहिड़ी तारीख़ ते इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करिणो आहे। हुन एग्ज़ैक्ट तारीख़ न ॾिनी आहे। इहो चयो त 25 खां 29 मई ते जे विच में लॉन्ग मार्च थींदो ऐं उन जे लाइ हुन पंहिंजे हिमायतुनि ऐं वर्करनि खे चयो त इंतज़ारु कनि। आचर ॾींहुं पेशावर में कोर कमेटीअ जो इजलास थींदो, हिकिड़े ॾींहं खां पोइ उते फ़ैसिलो ईंदो। बुनियादी तौर ते इन ऐलान खां पोइ सुवाल थी वियो आहे त छा वाक़ई इमरान ख़ान खे कोर कमेटीअ जे इजलास जे फ़ैसिले जो इंतज़ारु आहे या असुल में कंहिं ॿिए फ़ैसिले जो इंतज़ारु आहे। हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे। उन खां अॻु में ॾींहं जो जेकी वॾी ख़बर आई हुई जंहिं इमरान ख़ान जो मोरल बूस्ट कयो हो, उहो इहो हुयो त 25 MPAs जेके इमरान ख़ान खे छॾे चुका हुया पंजाब असेंबलीअ में ऐं जिन खे आम तौर ते लोटा चयो वञे थो पियो, उन्हनि खे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान डी नोटिफाए कयो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे इमरान ख़ान शदीद तनक़ीद जो निशानो बनाईंदो रहियो आहे। अॼु बि उनखे इलेक्शन कमीशन बाबति उनजो टोन सॉफ्ट न हुयो। उनजो शायदि सबबु इहो आहे त इमरान ख़ान जो हिकिड़ो अहम फ़ैसिलो उते अटकियल आहे, उहो आहे फॉरेन फंडिंग जो केस वारो फ़ैसिलो। उन करे उहे इमरान ख़ान फौरी तौर ते इलेक्शन कमीशन बाबति पॉज़िटिव रिमार्क अञा नथो ॾिए पियो। अॼु असीं समूरे पस मंज़र में गुफ़्तगू इहो कंदासीं त छा इमरान ख़ान जॾहिं लॉन्ग मार्च करे उते वेंदो त हू जेको मक़सदु हासिलु करणु चाहे थो पियो, ऐं उहो मक़सदु हिकिड़ो ई आहे त हुकूमत फौरी तौर ते असेंबलियूं डिज़ॉल्व करे ऐं नई इलेक्शन जे लाइ तारीख़ ॾियण जो ऐलान करे इहो हासिलु करे सघंदो। ऐं जेको 25 MPAs डी सीट थिया आहिनि, उन सां जेको पंजाब में आइनी बहरान आहे जेको अॻु में ई हलंदड़ो, उहो वेतर गहरो थी वियो आहे, डीपन थी वियो आहे। ऐं हिकिड़े तरीक़े सां जेको बैटल ग्राउंड आहे उहो शिफ्ट थी वरी लाहौर बि वियो आहे। ऐं इन फ़ैसिले जो असरु ख़ुदि इस्लामाबाद ते पवंदो। इन सुवाल जो बि जाइज़ो वठंदासीं ऐं गॾोगॾु हिन सुवाल बाबति बि गुफ़्तगू कंदासीं ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं त छा टेक्नोक्रेट हुकूमत आणण जी का संजीदा कोशिशि थिए पई, निगरान हुकूमत जंहिंखे चयो वञे थो पियो ठाहिण जी। ऐं छा उन में हाणे जेकी हुकूमत आहे, गॾियल हुकूमत आहे, उहा बि छा उन तरफ़ सोचे थी पई या के सख़्तु फ़ैसिला, जीअं कुझु त मुआशी सख़्तु फ़ैसिला अची चुका आहिनि या अञा कुझु वधीक फ़ैसिला अचणा आहिनि। गुफ़्तगू में मूंसां शरीक आहिनि हैदराबाद स्टूडियो में अनवर काज़ी साहब तज़ीर निगार आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि सीनियर जर्नलिस्ट इस्लामाबाद मां शाकिर सोलंगी। बाद में असांखे ख़िज़र कलासरा बि जॉइन कंदा। पर गुफ़्तगू शुरू कयूं था, महिरबानी थी, तव्हांखे वेलकम। पर शाकिर सोलंगी सां गुफ़्तगू शुरू कयूं था जीअं इस्लामाबाद जो मंज़रनामो बि सम्झ में अचे। शाकिर, ही ॿ डेवलपमेंट्स आहिनि, मुल्तान जो जलसो ऐं इस्लामाबाद वारो जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे, छा थियो आहे? नासाब तव्हांजो मां इंट्रो बि ॿुधां पियो, वरी हिते शयूं जेके डेवलपमेंट थियनि पियूं उहे बि ॾिसूं पिया। वज़रा सां वज़ीरनि सां बि मेल मुलाक़ातूं थियनि पियूं। ऐं हिननि खे बि सची ॻाल्हि इहा आहे त जेको मुंहिंजी जेका अंडरस्टैंडिंग आहे त हिननि खे बि अञा ताईं सम्झ में अचे कोन पई जेके सियासी जमातूं आहिनि त थिए छा पियो ऐं मुक़्तदिर क़ुवतूं इन्वॉल्व आहिनि या उन्हनि जी अञा ताईं गेम हले पई। हिननि खे गंदो करण जी कोशिशि कई पई वञे, ख़ान खे ॿीहर हीरो करे वरी ॿीहर 2/3 सां आणण जी प्लानिंग पई कई वञे। छा पियो थिए अञा ताईं इहो सम्झ में हिननि जमातुनि खे बि कोन पियो अचे, छाकाणि त ही जमातूं इक़्तिदार ते आयूं आहिनि। माण्हू हिन महिल ताईं सवाल पुछनि था त बाबा रिलीफ छो न मिली सघियो आहे। एक्चुअली वज़रा जा कम माना ब्यूरोक्रेसी बिल्कुलु हिन महिल चवणु कोन पई वञे। जेको मां जेको अंडरस्टैंड कयां पियो, ॾिसां पियो, वज़ीर 4-4, 5-5, 6-6 दफ़ा हुकुम लिकनि था त बाबा ही कमु कयो ऐं होॾां ब्यूरोक्रेसी उनखे टाल मटोल में लटकाई बीठी आहे। ऐं खोड़ सारा दर्जने तादाद में अहिड़ा साम्हूं मुंहिंजे केस आया आहिनि हिननि ॾींहंनि में। त इन मां ईअं लॻे थो त कुझु अहिड़ो कुझु थियण वञे पियो जेको अञा ताईं ही बि शायदि। शाकिर, इते ई मां तव्हांखां हिकिड़ो ॿियो सुवाल जेको मूं इंट्रो में बि उथारियो त इमरान ख़ान अॼोके जलसे जे लाइ त गुज़िरियल हिकिड़े महीने खां कंपेन कई हुई त मां मुल्तान वारे जलसे में 20 मई ते तारीख़ ॾींदुसि। हाणे अॼोके ॾींहं ते पहुची करे
ऐं हुन चयो त तारीख़ कोन थो ॾियां ऐं आचर जो इंतज़ारु कयो, कोर कमेटी जे फ़ैसिले जो इंतज़ारु कयो। इमरान ख़ान जी पार्टीअ जे अंदरूनी डेमोक्रेटिक सिस्टम बाबति असां थोरो घणो ॼाणूं था। एतिरो अहम आहे जो वरी हाणे कोर कमेटी फ़ैसिलो कंदी ऐं अॼोके इजलास ताईं करे न सघी, चई त कुझु डेवलपमेंट्स थियूं आहिनि। कंहिंजो इंतज़ारु आहे फ़ैसिलो करण जे हवाले सां? बिल्कुलु तव्हां सही था चओ। इमरान ख़ान कॾहिं बि कोर कमेटी खे या पार्टी खे या मुशावरती अमल खे अहमियत कोन ॾिनी आहे, त हाणे हुनखे ज़रूरत छो पइजी वई आहे। एक्चुअली गुज़िरियल ॾींहुं जेको तव्हां हिकिड़ो त मौलाना फज़लुर रहमान जी तक़रीर ॿुधी हूंदी, ॿियो मरियम नवाज़ जो तक़रीर ऐं टियों मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस, चौथी खुर्शीद शाह जी मीडिया टॉक। हाणे इहे चारई तव्हां जॾहिं ॾिसंदव त बिल्कुलु हिक ई लाइन ते ऐं उहे एॾियूं माना ख़ौफ़नाक क़िस्म जूं उहे तक़रीरूं ऐं मीडिया टॉक आहिनि जेके हिक ई लाइन ते लॻनि थियूं। ऐं लॻे ईअं पियो त टई धुरियूं इमरान ख़ान, इस्टेब्लिशमेंट ऐं सियासी जमातूं इहे हिक ॿिए खे माना प्रेशराइज़ करे रहियूं आहिनि। इमरान ख़ान जे चयो वञे थो त इमरान ख़ान जी कोशिशि आहे त इस्टेब्लिशमेंट ते दबाव विझी ऐं फौरी इलेक्शन कराइजनि, पर ही सियासी जमातूं पंहिंजो जेको कल्ह जेको प्रेशर विधो आहे, जेको मौलाना फज़लुर रहमान जी तक़रीर या मरियम नवाज़ जी तक़रीर या खुर्शीद शाह जी मीडिया टॉक, हाणे खुर्शीद शाह अहिड़ी मीडिया टॉक अमूमन कंदो कोन्हे। शाकिर पाण गुफ़्तगूअ में अनवर काज़ी साहिब सां गॾु हुनखे शरीक कयूं था, पोइ वरी बहस खे अॻिते वधायूं था। तव्हां सां लाइन ते रहंदो। काज़ी साहिब, हीउ जेको अॼु इमरान ख़ान जी तक़रीर जेकी हुई उन में ही इम्पोर्टेंट सुवालु आहे त वरी कोर कमेटीअ जो इंतज़ारु, ज़ाहिर आहे लॉन्ग मार्च जो हुन ऐलान त करे छॾियो आहे, पर कोर कमेटीअ जो इंतज़ारु ऐं हीअ जेके वरी अॼु ही 25 MPs वारो फ़ैसिलो आयो त सियासी मंज़रनामो कहिड़ो बणिजे थो पियो? जी महिरबानी ना साहब। 25 तारीख़ ते तव्हां जूं ॻाल्हियूं थियनि पियूं जेके दुआ में स्टार्ट थी वियूं आहिनि 18 खां वठी IMF सां, त मूंखे इहो महसूसु थिए थो त ही 25 तारीख़ ते इंतज़ारु इन करे कनि था पिया त $1 अरब 25 जो इंतज़ारु न आहे, इंतज़ारु परीहं जो आहे। इंतज़ारु परीहं जो आहे, 25 खां 29 जी तारीख़ हूंदी, जंहिंजे विच में को बि ॾींहुं हूंदो जेको लॉन्ग मार्च जो हूंदो। त ही ज़ाहिर आहे उहो खणी थो वञे पियो उन में त जेको हींअर जेको हिन वक़्तु असां ॾिसूं पिया, हुकूमत खे बिल्कुलु प्रेशराइज़ कयो वियो आहे, हिन जे तरफ़ खां न कयो वियो आहे। हींअर तव्हां ॾिसो फ़ैसिला जेके अची विया आहिनि 2 ॾींहंनि खां वठी अचनि पिया कोर्टनि जा फ़ैसिला, जेको अॼु तव्हांजे इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो अची वियो आहे, जेके डी-सीट कया विया आहिनि 25 MPs, या जेको पहिरीं जेको कल्ह वारो सुप्रीम कोर्ट चयो त तव्हां जेके बि आम केसनि में जेके अफ़सर कमु कनि था पिया उन्हनि खे तव्हां ट्रांसफ़र न कंदो, इहो प्रेशर हुयो तव्हांजे वफ़ाक़ी हुकूमत ते। वफ़ाक़ी हुकूमत खे इहो था चाहिनि पिया त हाणे जेकर असां उन जो खुली नालो वठूं, इस्टेब्लिशमेंट इहो थी चाहे पई त तव्हां सख़्तु फ़ैसिला करियो ऐं उनखां पोइ इलेक्शन अनाउंस करियो। सिर्फ़ु इन ॻाल्हि ते वफ़ाक़ी हुकूमत या शहबाज़ शरीफ़ जेको इंग्लैंड वियो पंहिंजे भाउ सां मुलाक़ात करे आयो ऐं पोइ वरी इतादिन सां अची हुन मुलाक़ात कई आहे त छा असां सख़्तु फ़ैसिला करे ऐं पोइ इलेक्शन में वञूं, त सभिनी हुनखे चयो त न बिल्कुलु या त सख़्तु फ़ैसिला करियो ऐं पोइ तव्हां पंहिंजी प्रोलांग कयो, उन्हनि खां वठो पंहिंजी इहा कंहिंखां था वठो पिया उहो तव्हांजो मसइलो आहे, पर जेकॾहिं तव्हां सख़्तु फ़ैसिला कयो था ऐं इलेक्शन में वञो था तव्हांखे नुक़सानु पवंदो। इन करे या त इलेक्शन में वञो या सख़्तु फ़ैसिला कयो, जंहिंजे लाइ तव्हां ॾिठो त मरियम साहिबा जो जेको सरगोदा वारो जलसो हुयो उन में ओपन चयो त असां त तयारु वेठा आहियूं, सुभाणे असां इलेक्शन में वेंदासीं पिया। हाणे उते त ॿ ॻाल्हियूं पियूं, मरियम त बिल्कुलु इलेक्शन जी ॻाल्हि थी करे, अहिड़ी ॻाल्हि इलेक्शन जी जहिड़ी इमरान ख़ान थो करे। शहबाज़ शरीफ़ वारा हुकूमत जेके वेठा आहिनि उहे ॿिए नमूने पिया था ॻाल्हाइनि, ज़रदारी वारा ॿिया जेके। ॾिसो मरियम साहिब इहो चयो त अवाम ते असां महांगाई जो बोझ न विझंदासीं, असां अॼु इलेक्शन में वेंदासीं। हेॾां जेको हले पई ॻाल्हि त टेक्नोक्रेट या केयरटेकर हुकूमत, हाणे टेक्नोक्रेट हुकूमत तव्हांजे आइन में किथे बि कोन्हे का, पर असां वटि आइन जी केतिरी पासदारी कई थी वञे उहा तव्हां मूंखां वधीक ॼाणो था पिया। हाणे आहे त जेका टेक्नोक्रेट हुकूमत अचे उहा अचे 3 महीननि जे लाइ, ऐं ही जेके बि सख़्तु फ़ैसिला कनि उन्हनि खे उहो प्रोलांग करे पोइ चवनि था त उन टेक्नोक्रेट हुकूमत खे तव्हांजी IMF बि कुझु फंडिंग ॾींदी, सऊदी अरब मां फंड ईंदो ऐं तव्हांजो डॉलर डाउन थींदो। जेके हलनि पियूं स्पेकुलेशन्स हलनि थियूं पियूं मार्केट में, पॉलिटिकल मार्केट में, ही इन ॻाल्हि ते ही बिल्कुलु राज़ी न आहिनि। ही चवंदा या पाण गुफ़्तगू जारी रखंदासीं, पर ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इन मौज़ूअ खे गुफ़्तगू जारी रहंदी। वेलकम बैक नाज़रीन, गुफ़्तगू जारी आहे पाकिस्तान जे पॉलिटिकल मंज़रनामे जे हवाले सां। शाकिर सोलंगी असां सां गॾु आहे। शाकिर,
मां मेजर ॿ ॻाल्हियूं थो कयां। हिकिड़ो त अॼोके जलसे खां पोइ असांखे पाकिस्तान जे सियासी हल्के में सियासी माण्हुनि में बाशूर माण्हुनि में ऐं बल्कि ग़ैर सियासी माण्हुनि में बि तमामु घणो अफ़सोस नज़र अचे थो पियो। रिएक्शन असां ॾिसूं था पिया सोशल मीडिया ते ॿियनि हंधनि ते जेका गुफ़्तगू कई आहे इमरान ख़ान ख़ासि तौर ते मरियम नवाज़ जे हवाले सां, उहो इन पॉलिटिकल माहौल में त वधीक पॉल्यूशन ऐं टेंशन क्रिएट कंदो, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको टेक्नोक्रेट गवर्नमेंट्स जे हवाले सां ॻाल्हियूं हलियूं पिए उन्हनि जी तरदीद त थी आहे, पर वाव छा थो ॿुधाए, हवा छा थी ॿुधाए? जे हवाले सां नाज़ साहब अञा मूवमेंट असांखे नज़र कोन पई अचे ऐं अॻ में निगरान जे लाइ ॻाल्हियूं ईअं ॿुधण अचनि पियूं, पर ख़ुर्शीद शाह ऐं ॿियनि सां असांजी जेकी मुलाक़ातूं थियूं वज़ीरनि सां, उहे इहो चवनि था त बाबा इहो पॉसिबल ई न आहे, छाकाणि त इलेक्शन कमीशन नवंबर अक्टूबर ताईं इलेक्शन कराइण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं निगरान सेटअप 3 महीननि जो हूंदो आहे त उहो आणिजे बि त पोइ इलेक्शन त थींदी कोन, त उनजो फ़ाइदो कोन्हे। ऐं हीउ जेको कल्ह ख़ुर्शीद शाह जा जुमिला आहिनि त बाबा असां इक़्तिदार वठी हुकूमत वठी असां एहसान कयो आहे ऐं जेकॾहिं असांजी हुकूमत ख़तमु कराई थी वञे त इहो असां ते एहसान हूंदो, असां शुक्रियो बि अदा कंदासूं त तव्हां असांजी जान छॾाई। उनजो दलील हो त जॾहिं इमरान ख़ान हुकूमत में हुयो त अवाम मीडिया सभु असां ते तनक़ीद कनि पिया त बाबा अपोज़िशन हथ ते हथु रखी वेठी आहे ऐं इमरान मुल्क खे तबाह पियो करे ऐं अपोज़िशन कुझु करे कोन पई ऐं अपोज़िशन बि इमरान सां गॾु जुर्म में भाङे भाईवार हूंदी। उन खां पोइ असांखे मजबूर करे इक़्तिदार ॾिनो वियो आहे ऐं मिंथूं करे इक़्तिदार ॾिनो वियो आहे। हाणे जेकॾहिं कमु करणु न ॾिनो वेंदो त पोइ जेकॾहिं को आहे त उहो अचण लाइ तयारु आहे त अचे, असांजी हुकूमत केराए ऐं असां उनजा शुक्रगुज़ार हूंदा आहियूं। पर हिन महिल जेको टेक्नोक्रेट गवर्नमेंट जे हवाले सां त का मूवमेंट मूंखे नज़र अञा ताईं कोन पई अचे। हुन एस्पेक्ट ते ज़रूरु ॻाल्हायो जेको मरियम नवाज़ बाबति, मतिलबु इहो पाकिस्तान जे शहरियुनि जो रद्द अमल बि आहे न। ॾिसो ना साहब, इहो इमरान ख़ान साहिबु इंतिहा ते वठी वञणु चाहे पियो पाकिस्तान जी सियासत खे, सियासी रवैयनि खे, अदम बर्दाश्त जे रवैयनि खे। उहो त पहिरें ॾींहं खां इमरान ख़ान जो रहियो आहे, पर हाणे जेको ॾींहों ॾींहुं ईंदड़ ॾींहंनि में हर ईंदड़ ॾींहुं हुनजी जेका ज़ुबान सख़्तु थींदी पई वञे, नामुनासिब नाज़िबा अल्फाज़ ऐं औरतुनि जे लाइ, ऐं उहे ज़ाहिर आहे इन जो रद्द अमल ईंदो। हाणे राना सनाला जो बि मां पढ़ां त थोरी देरि पहिरियों रद्द अमल आयो आहे मरियम नवाज़ जे हवाले सां जेको इमरान ख़ान चयो आहे, ऐं राना सनाला बि सख़्तु तरीन ज़ुबान इमरान ख़ान खे जे ख़िलाफ़ु ॻाल्हाई आहे। त हाणे इन क़िस्म जा रवैया जेके आहिनि उहे जेके हुकूमत में जमातूं आहिनि इहो थो सम्झनि। इन जो ख़्यालु इहो आहे त इमरान ख़ान इहो चाहे थो, इन जा जेके संजीदा रहनुमा आहिनि, लीडर आहिनि, उहे इहो चाहिनि था त सम्झनि था त इमरान ख़ान इहो चाहे थो त मुल्क में अनारकी फैलिजे, मुल्क में खाना जंगी फैलिजे ऐं ही सिस्टम जेको आहे जेको जमहूरी ऐं पार्लिमानी सिस्टम आहे इहो ख़तमु थिए। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त अॼु शेख रशीद जॾहिं ॾींहं जो गुफ़्तगू कई, उन चए त मां मुल्तान वञा थो ऐं इमरान ख़ान खे सलाह ॾींदुसि त पंजाब ही 25 मेंबर्स वारो जेको फ़ैसिलो थियो आहे डीसीट करण वारो, उन खां पोइ मां चवंदुसि त पंजाब जी असेंबली डिज़ॉल्व करण जी तजवीज़ ॾिए। परवेज़ इलाही चयो आहे त मूंखे कसम खणायो, उन खां पोइ इमरान ख़ान चवे त अधु कलाक में मां असेंबली टोड़े ॾियां। छा इन तरफ़ बि सोचिजे पियो छा? ना साहब, पंजाब में पहिरियों त इहो ॾिसणो पवंदो त पंजाब में हिन महिल जेकॾहिं 25 मेंबर तव्हां माइनस बि कयो त हाणे अक्सरियत कंहिं वटि आहे। ॿियो दफ़ो वज़ीर आला थियण जे लाइ 186 मेंबर चवनि था उते न खपनि, हाणे खपे सादी अक्सरियत, ऐं सादी अक्सरियत में 173 मेंबर आहिनि हिन महिल PTI ऐं काफ लीग जा, ऐं 177 मेंबर आहिनि पंहिंजो नून लीग ऐं इत्तेहादनि जा जेके बि आहिनि सभई पीपल्स पार्टी समेत। त हिन महिल बि 3-4 मेंबर हमज़ा शहबाज़ ऐं वधीक आहिनि। इहो अञा नओं सियासी बुरान हाणे इहो थियो आहे। हुन में 5 मेंबर नून लीग जा नाराज़ बि आहिनि, उन्हनि जो बि मसइलो थधो हलेनि थो अंदरि। पर हाणे उहे वोट त न ॾेई सघंदा न अहिड़े फ़ैसिले खां पोइ, चाहिनि या न चाहिनि उन्हनि खे वोट पंहिंजे पार्टीअ जे हिमायत में ॾियणो पवंदो। हा, पर या वधि में वधि एब्सटेन थी वञनि। हा बिल्कुलु, आईनी सियासी बुरहान त पंजाब में पैदा थियो आहे। हाणे इन जो नतीजो छा थो निकिरे इहो ईंदड़ ॾींहंनि में। इमरान ख़ान असेंबली जेकॾहिं टोड़ाए वञो त बुरहान त वधी वेंदो न।
बोरान वधी वेंदो बिल्कुलु। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ी पूरे सूबे जी असेंबली तव्हां टोड़ाईंदो ऐं एतिरो मार्जन बि तव्हां वटि टाइम बि न हुजे जो सॼे सूबे में तव्हां, ऐं पंजाब वॾो सूबो, सॼे मुल्क जूं सीटूं हिकिड़े पासे ॾे, पंजाब जूं सीटूं हिकिड़े पासे ॾे, त तव्हां एतिरियूं कीअं इलेक्शन फौरी तौर ते ज़िमनी इलेक्शन कराए सघो था हुते? त हिकिड़ो वॾो सियासी बहरान पैदा थींदो। ज़ाहिर आहे हुकूमत खे हलण में रुकावटूं विधियूं पई वञनि ऐं उनजो वॾो सबबु ज़ाहिर आहे इमरान ख़ान बणियल आहे। त इमरान ख़ान शाकिर पाण गुफ़्तगू काज़ी अनवर साहब खे शरीक कयो। ही जेको पासो आहे, ॿ पासा आहिनि। हिकिड़ो त इमरान ख़ान जी जेकी तकीर आहे उहा ख़ुदि माना हू जेको तकीरुनि में शुरूआत में मज़हबी रंग ॾियण जी कोशिशि करे थो ऐं हाई मोरल ग्राउंड्स जी ॻाल्हि करे थो, हाई रिलीजियस प्रिंसिपल्स जी ॻाल्हि करे थो, उनखां पोइ औरतुनि बाबति हिकिड़ा डिरोगेटरी रिमार्क ॾिए थो। उहो ख़ुदि PTI जे अंदरि बि त मैसेज वञे थो त हीउ छा मामिलो आहे? इमरान ख़ान जो इहो ई रहियो न वतीरो, अॼु न पर 2014 में ॾिसो त हिन वटि इख़लाक़ियात इहो ई आहे त कंहिंखे ॿिए खे ख़राबु करे, कूड़ खे एतिरो ॻाल्हाए ऐं पंहिंजी ज़बान खे एतिरो वल्गर करे जेको किथे बि हिकिड़ो, हींअर त PM न आहे पर जॾहिं PM हूंदो तॾहिं बि तव्हां ॾिसो न त हिन जी ॻाल्हि में ॿिए जे लाइ केतिरो उनखे इंसल्टिंग कंदो हुयो। त हीअ त औरतुनि जो या मर्दनि जो ही बसि जनरली हिन खे कंहिं माण्हू जी ख़राबु करिणो आहे, पंहिंजो पाण खे मतिलबु पाण खे बहितर करिणो आहे, बाक़ी सॼी पूरी दुनिया ख़राबु पई आहे। पर इलेक्शन कमीशन जेको अॼु फ़ैसिलो ॾिनो आहे उनजी त वेलकम कई अथनि, पर उते हू जेको फॉरेन फंडिंग जो केस आहे उहो अञा रुकियो पियो आहे, जेको इमरान जी क़िस्मत सां जो फ़ैसिलो थियण वारो आहे। उहो मूंखे सम्झ में ईअं न अचे थो, को जल्दी नथो अचे पियो हींअर, जेको मुंहिंजी परसेप्शन इहा आहे। छो त कुझु वरी हवा हिन जे फेवर में इन करे हले पई, या अॼु जो जेको अॼु एक्सपेक्टेड हुयो पंजाब जो जेके D सीट थिया आहिनि, त हाणे उते जिते बसि 371 मेंबर आहिनि, उन मां तव्हां अगरि 25 माइनस करे छॾियो त हाणे बाक़ी उते वञी था 346 बचनि। इहो जेको शाकिर खां इहो पुछंदासीं, शाकिर हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त पाकिस्तानी पॉलिटिकल एनवायरमेंट जेकी आहे उन में रिवर्स गियर लॻी वियो आहे। हिकिड़े ज़माने में फेवर पियो थियो जेको अपोज़िशन पार्टी हुई उहे, ऐं हाणे गियर ईअं लॻल आहे त इमरान ख़ान खे फेवर अची वियो आहे। न, इमरान ख़ान खे मुकमल फेवर तव्हां नथा चई सघो फ़िलहाल, थोरो घणो हल्के माना कंहिं हद ताईं चई सघो था। उहो इन जे करे त इमरान ख़ान जे पार्टीअ जा माण्हू जेको सिक्योरिटी इदारनि जे ख़िलाफ़, पाक फ़ौज जे ख़िलाफ़ जेका हर्ज़ फराई कनि पिया, प्रोपेगंडा कनि पिया सोशल मीडिया ते, उहो कराचीअ जो MNA उते वाल चाकिंग करे पियो, उहो वीडियोज़ आयूं आहिनि। ऐं सदर ममलिकत मरियम नवाज़ ने ट्वीट कयो आहे पाण त सदर ममलिकत रियासत जे सरबराह जो पुट पाक फ़ौज जे ख़िलाफ़ जेकॾहिं हर्ज़ फराई करे ऐं तकरीरूं करे त पोइ तव्हां इन में कीअं था चई सघो त इमरान ख़ान खे सिक्योरिटी इदारा या एस्टेब्लिशमेंट फेवर ॾेई सघे थी? सही कारी साहब, छा तव्हांखे वाह बदिलियल नथो लॻे? मतिलबु ही मूंखे ई जेके 3-4 डिसीशन्स थिया आहिनि उन खां पोइ मां पंहिंजे मज़हर अब्बास दोस्त जे हिन तजवीज़ सां के काफ़ी वज़न ॾियां थो त रिवर्स गियर लॻी आहे। रिवर्स गियर हिन जे फेवर में कोन थी लॻे पई, पूरे जो पूरे सिस्टम खे डीरेल करण जे लाइ लॻे थी पई। थींदो हींअर ईअं, जेकॾहिं हिननि खे हलणु नथा ॾियनि त डायरेक्ट हू पाण कोन ईंदा, उन्हनि जा डिप्यूटाइज़र ईंदा। हिकिड़ो इहो बि अचे पियो आहे ओपिनियन त हू जेको थोरो माज़ी बईद में प्रेसिडेंशियल सिस्टम खे आणण जी ॻाल्हि, ही सभु उहे किरदार आहिनि जेके प्रेसिडेंशियल सिस्टम जा हामी हुया न। आइनी तौर ते तव्हां नथा आणे सघो न, तव्हां ज़बरदस्ती आणो त उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, पर आइन त तव्हांखे बिल्कुलु इजाज़त कोन थो ॾिए न। तव्हां वटि पार्लियामेंट्री सिस्टम आहे त उनखे तव्हां जेसि ताईं तव्हां कंहिं बि पार्टी वटि 2/3 मेजॉरिटी न अचे इलेक्शन में, उहो कीअं थो तव्हांजे आइन में अमेंडमेंट करे सघे? ज़ाहिर आहे एतिरो प्रेशर थिए थो, उहो त पोइ वरी तव्हांखे ख़बर आहे 2/3 ओचितो कंप्यूटर मां शींहुं निकिरी आयो त ओचितो कंप्यूटर मां बैट बि निकिरी ईंदी। उन लाइ तव्हांखे पहिरीं इलेक्शन में वञिणो पवंदो न। हा, त पोइ इलेक्शन में उनजी लाइ त मुतालबा कनि पिया त इलेक्शन करायो। उहो त इमरान ख़ान सदारती निज़ाम जे लाइ हिकिड़ो ई ऑप्शन आहे त माना तव्हां मार्शल लॉ पहिरियों लॻायो, आइन खे मुकमल तौर ते मुअत्तल कयो, ख़तमु कयो, ऐं उन खां पोइ तव्हां सदारती निज़ाम शाकिर इहो कीअं उन खां सवाब ऑप्शन मौजूदु आहे। मुंहिंजी ॻाल्हि कयो त हिकिड़े ज़माने में कंप्यूटर मां ओचितो शींहुं निकिरी आयो हो, ईअं तव्हां सुभाणे जेको पसंदीदा जेको सदारती निज़ाम जो हामी हुजे उन जो इलेक्शन जेको सिंबल आहे उहो कंप्यूटर मां निकिरी ईंदो ऐं उहो पाण ई आइनी तौर ते करे छॾींदो। इहो कहिड़ो मसइलो आहे पाकिस्तान में? सर आइन जे हूंदे कीअं पॉसिबल आहे त तव्हां सदारती निज़ाम आणे सघो था? आइन तव्हां ऑर्डिनेंस जे ज़रिए मुअत्तल आइन करे नथा सघो। आइन 2/3 मेजॉरिटी सां तरमीम थींदो न साईं।
आइन 2/3 मेजॉरिटी सां तरमीम थींदो न। हाँ, लेकिन तव्हांखे लॻे थो पाण खे, मां सवाल मां तव्हांखां कयां थो, इहो तव्हांखे पाण खे लॻे थो त इहो पॉसिबिलिटी आहे? साईं, पाकिस्तान में इहो सभु कुझु थींदो रहियो आहे, इन करे मां हिनखे रूल आउट त नथो करे सघां। जंहिं क़िस्म जी ॻाल्हि थिए थी पई ऐं जंहिं क़िस्म जा किरदार हरकत में आहिनि, तव्हां पोयनि ॾींहंनि में जेको वार थियो आहे, इहो को नंढी गेम त नथी थी सघे। पर ना साहब, हिकिड़ी ॻाल्हि सां मां एग्री कयां थो तव्हां सां, जेको रिवर्स गियर वारी हद तव्हां ॻाल्हि कयो पिया, कंहिं हद ताईं आहे। जेको मां तव्हांखे ॿुधायां थो त वुज़रा जा कम कोन पिया थियनि, ब्यूरोक्रेसी ताब न पई करे जीअं करणु घुरिजे। इमरान ख़ान सां त चलो न पई करे ब्यूरोक्रेसी, उहो बि दाऊं करे पियो, पर ही नई हुकूमत आई आहे, सभु सियासी जमातूं गॾु आहिनि ऐं इन्हनि जे वज़ीरनि जा बि जेकॾहिं कम न कनि, 6 8 ॾींहंनि ताईं हिकिड़ो कमु न थिए त वज़ीर जो, त मूंखे त इन मां लॻे थो त माना का गड़बड़ आहे, का कहाणी का ॿी बणिजे पई, जेका हिननि खे बि अञा ताईं सियासी जमातुनि खे सम्झ में न पई अचे। कल्ह जेको प्रेशर विधो वियो आहे मौलाना फज़लुर रहमान हुकूमत में, खुर्शीद शाह हुकूमत में, मरियम नवाज़ हुकूमत में, मरियम औरंगज़ेब हुकूमत में, उहे इदारनि जे हवाले सां ज़ूमानी एॾो सख़्तु प्रेशर विझनि ऐं इहो ई त मां चवां थो पियो त उहा कहिड़ी मजबूरी आई आहे जो हिननि सभिनी खे एतिरो वॉलेटाइल थी ॻाल्हाइणो पवे थो पियो। महिरबानी शाकिर, तव्हां असांखे जॉइन कयो, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक वठूं था। वेलकम बैक। नाज़रीन, गुफ्तगू कर रहे हूँ पाकिस्तान के सियासी मंजरनामे के हवाले से, त पाकिस्तान केॾां पियो वञे। काज़ी साहब असां सां काज़ी अनवर साहब, ही जेको असेंबली टोड़ण वारो मुतालबो खणी निकितो आहे न, ऐं उन जूं ॻाल्हियूं बि थियनि पई थियूं, पोइ वरी सिस्टम खे रिवर्स करण जी ॻाल्हि थिए पई। इमरान ख़ान बि लॉन्ग मार्च ॾांहुं वञे पियो। लॉन्ग मार्च में छा थींदो? आर या पार मतिलबु इलेक्शन घुरनि पिया था, छा तव्हांजो छा तजवीज़ो आहे त इलेक्शन प्रेशर सां इमरान ख़ान वठी वेंदो जेके अर्ली पोल्स आहिनि? ॾिसो, इलेक्शन त नून लीग बि चाही पई, इलेक्शन त पीपल्स पार्टी बि चाही पई। तव्हां ॾिसो, जेकॾहिं 7 मार्च ताईं, जॾहिं 8 मार्च ते नो कॉन्फिडेंस हिन खां सभिनी जेके ॿ हींअर पार्टियूं या 3 जेके मेजर पार्टियूं आहिनि हुकूमत में वेठियूं आहिनि, उन्हनि त इलेक्शन पे चाही न, हिन इलेक्शन न पे कराई। हाणे हीअ थो चवणु, अच्छा हू बि न कोन था कनि इलेक्शन में। इलेक्शन में वञण जे लाइ तव्हांखे इलेक्शन कमीशन हिकिड़ो हिन वक़्तु 3 मेंबर वेठा आहिनि, हुनजा 2 कोन्हनि खे, माना उहा नामुकमिल आहे। अच्छा, राजा सिकंदर सुल्तान ते जेको चीफ इलेक्शन कमिश्नर आहे, उन ते तव्हांजे इमरान ख़ान जो एतबार कोन्हे को। तव्हां चओ था पिया जेके मेजर पार्टी आहे त दादारी साहिबु चओ था असां पहिरीं इस्लाहत कंदासीं, उन खां पोइ असां इलेक्शन में वेंदासीं। इस्लाहत जे लाइ तव्हांजो बिल अञा कोन आयो आहे असेंबली में, ऐं हीअं चवंदा त हीअ जेका हींअर इजलास काल थींदो उन में उहो बिल पेश थींदो। त इलेक्शन में वञण खां पहिरीं तव्हांखे उन्हनि जी जेके बि, तव्हां चओ था इलेक्शन अर्ली इलेक्शन मुमकिन न आहिनि, उहो त तव्हांखे इलेक्शन कमीशन चीफ इलेक्शन कमीशन चए थो त अक्टूबर खां पहिरीं त पॉसिबल ई कोन हुन सां वटि। ऐं उन खां मतिलबु इलेक्शन वरी बि असां उहा साॻी ॻाल्हि था करियूं त इलेक्शन में जेकॾहिं वञनि था इन पोज़ीशन में ऐं महांगाई करण खां पोइ था वञनि त नून लीग त लॉस थी करे पई, इन करे हू न वेंदी। खिज़र कलासरा इस्लामाबाद में सीनियर जर्नलिस्ट सां गॾु आहिनि। शुक्रिया खिज़र साहब, आपने ज्वाइन किया। आज इमरान खान का जलसा मुल्तान वाला हो गया, इंतज़ार था कि वो डेट का ऐलान करेंगे, लेकिन इमरान खान ने एक और इंतज़ार का ऐलान कर दिया। पाकिस्तान की पॉलिटिकल पार्टीज़ की इंटरनल डेमोक्रेसी का हम सब लोगों को पता है, तो कोर कमेटी का फैसले का अब इंतज़ार करना पड़ गया। क्या हो गया? खान साहब ना कंफ्यूज हैं। खान साहब इस वक्त जिस सिचुएशन में हैं और जितनी जल्दी में हैं, उनको उन नतायज का इशारा या उन नतायज की जो तवक्को है वो उन्हें अभी तक कंफर्मेशन नहीं मिल रही कि अगर आप इस्लामाबाद आएंगे तो उसका नतीजा क्या होगा। इस्लामाबाद आना या इस्लामाबाद आके कुछ करना जो है वो सिर्फ ऐलानात तक महदूद नहीं होता, उससे पहले खासे अरेंजमेंट्स करने पड़ते हैं, खासे इंतजामात करने पड़ते हैं, खासी गारंटियां लेनी देनी पड़ती हैं। मुल्तान में खड़े होके कुछ कहना और इस्लामाबाद में पहुंच के कुछ कहना बड़ा मुश्किल है। इमरान खान साहब गैदरिंग जरूर कर रहे हैं, जलसे जरूर कर रहे हैं, लेकिन इस्लामाबाद का रुख वो बड़ी मुश्किल में करेंगे। आज दिन की शुरुआत तो बड़ी इनकरेजिंग थी इमरान खान के लिए। 25 MPA DC हो गए जिनको लोटे कह रहे थे। शेख रशीद कह रहे थे कि मैं मुल्तान जा रहा हूं और उनको कहूंगा कि पंजाब असेंबली को तोड़ने का इंतजाम करवाएं, लेकिन
आज वो उस तरफ भी नहीं गए। एक और बहरान है ना सर, ये एक और बहरान है कि ये फैसले वहां से आ रहे हैं जहाँ पे फॉरेन फंडिंग केस पड़ा हुआ है, और वो कोई एक साल से नहीं पड़ा हुआ, कई सालों से पड़ा हुआ है। वो भी क्वेश्चन उठ रहे हैं, उस पे भी बात हो रही है। ठीक है कि वो डिसीट हुए हैं या उन पे जो एलिगेशन हैं वो लगे हैं, लेकिन वो एक बहरान है। ये बहरान जो है ये इमरान खान साहब को पावर में लाने का सबब नहीं बन सकता, इस्लामाबाद का मालिक दोबारा नहीं बना सकता। इमरान खान साहब के पास जो लम्हा था वो उस या तो 27 वाला था जिस दिन उन्होंने इसी तरह सरप्राइज करना था कि कोई बहुत बड़ा फैसला करने जा रहे हैं, वो नहीं कर सके थे। फिर या जिस रात वो वहां से रुखसत हुए और अदालतें खुली और प्रिजनर वैन मंगवाई गई और पुलिस आई और ये हुआ और वो वहां से चले गए, और आगे जो कुछ हुआ वो आपके सामने है। तो दिल्ली दूर खिजर साहब में आप वैसे तो साउथ पंजाब, क्योंकि आज इमरान खान उधर थे तो उसको भी आप समझते हैं, सरायकी वसेब को आप समझते हैं, लेकिन सरायकी वसेब में खड़े होके आज इमरान खान ने जो मरियम नवाज के मुतालिक गुफ्तगू की है, क्या क्या रिएक्शन देख रहे हैं, मतलब पंजाब से या अब आम पीटीआई के इवन खवातीन के कैडर से क्या रिएक्शन आएगा? सर ये वैसे तो हमारी बदकिस्मती है, और ये आज से नहीं हो रहा, ये बड़ी देर से हो रहा है, बड़ी देर से हो रहा है। अब मैं हवाला नहीं देता ना शेख रशीद का ना किसी और बड़ी शख्सियत का, लेकिन ये इतना जरूर है कि ये बड़ी देर से हो रहा है। ये नवाज फैमिली जो है ये खुद भी इस तरह के बहुत सारे कारनामे सर अंजाम दे चुकी है, लेकिन हमारा साउथ जो है, सरायकी रीजन जो है, वो इस तरह की जो अल्फाज का चुनाव था इमरान खान का, वो बहरहाल काबिले तारीफ तो नहीं है, काबिले मुजम्मत है, काबिले अफसोस है। मतलब आप बहनों में, बेटियों में, मतलब जो मैसेज देने की कोशिश कर रहे हैं या दे रहे हैं, या जो आपने कह दिया जो जिसके कहने की जरूरत नहीं थी, तो मेरा ख्याल ये है कि वो खान साहब बस और क्या वो, मैं बिल्कुल वो जो बात है इमरान खान साहब की कि वो अर्ली पोल्स कब मिलेंगे खान साहब को, या उनको इंतजार करना पड़ेगा? क्या इस्लामाबाद की हवाएं क्या बता रही हैं? इस्लामाबाद में सर की आज की सूरत हाल है, इस्लामाबाद जो है फिलहाल स्टक है, इस्लामाबाद से डिसाइड नहीं हो रहा। जो सेलिब्रेशन होनी थी, जो आए हैं इमरान खान को रिप्लेस करके, उनकी सेलिब्रेशंस भी आपके सामने हैं, जिस तरह लोग डिसीड हो रहे हैं या जिस तरह की वो है। अगर इस्लामाबाद को आज आप देखें, या मैं यहाँ जो महसूस कर रहा हूँ बीइंग जर्नलिस्ट, आप भी महसूस कर सकते हैं कि स्टक है इस्लामाबाद में, फैसला साजी नहीं हो रही इस्लामाबाद। तो क्या ये जो शेख रशीद की बात की, तो शेख रशीद की बात की तो तरदीद हो गई कि कोई टेक्नोक्रेट्स के इंटरव्यू नहीं हो रहे? शेख साहब कुछ कह सकते हैं, शेख साहब के पास कहने के लिए बहुत कुछ होता है, लेकिन ये है कि क्योंकि आपको ये पता है कि ये कंजेक्टिव होता आ रहा है कि जमाली साहब की जगह शौकत अजीज साहब को लाया गया, गिलानी साहब की जगह इसको लाया गया, राजा साहब को लाया गया, नवाज शरीफ साहब की जगह शेख खान अब्बासी को लाया गया, इमरान खान को रिप्लेस शहबाज शरीफ ने किया। और इस पूरे अरसे के दौरान अगर आप पीछे देखें तो इतना अर्सा कंजेक्टिव कभी पॉलिटिकल पार्टीज ने अर्सा पूरा नहीं किया। हर 3-2.5 साल बाद, 10 साल बाद कुछ और निजाम आ जाता था। तो अब भी ये रूल आउट नहीं किया जा सकता टेक्नोक्रेट्स का या कौमी सेटअप का, या इस तरह की जो शेख साहब की अफवाहें सारी गलत भी नहीं होती। शेख साहब भी वो अक्सर खुद ही कहते रहते हैं कि मैं फलाह गेट से हूँ और फलाह गेट से है। तो इस्लामाबाद जो है वो अब फैसला नहीं कर पा रहा। शुक्रिया खिजर साहब, शुक्रिया काजी साहब। इस्लामाबाद फैसलो न पियो करे सघे, इमरान खान भी फैसलो न पियो करे सघे, ऐं माण्हू वञण जी ॻाल्हि थिए पई त नवंबर वारो जहिड़ो त विच में पियल आहे न, तो फैसलो त पिंडी में थियणो आहे न। हा, इस्लामाबाद में कोन थींदो न। ॾिसजो त छा थो थिए न, मतिलबु सभिनी शयुनि खे कंस्पायरेसी थ्योरी सां न ॾिसिजे, पर फ़ैसिलो मुंहिंजो ख़्यालु आहे त नवंबर लाइ जेको अटकियल मामिलो आहे उहो अख़्तियार सभु को रखणु चाहे थो, त मां पंहिंजे विल जो फ़ैसिलो कयां नवंबर में।
इहो त जेको बि इलेक्टेड प्राइम मिनिस्टर हुजे, जेकॾहिं शहबाज़ शरीफ़ आहे या जेकॾहिं इलेक्शन थिए थी, जेको बि नेक्स्ट हूंदो उन जो बि इहो सम्झो की उनखे हिकिड़ो फॉर्मली साइन करणी हूंदी आहे, इदारे जो हिकिड़ो पंहिंजी तरीक़ेकार आहे, उन मञा ईंदा आहिनि माण्हू ऐं उन मञा तव्हांखे हिकिड़ो खणणो पवंदो आहे। तव्हांजी चॉइस न हूंदी आहे, प्राइम मिनिस्टर चॉइस कॾहिं बि न हूंदी आहे। न पर ठीकु आहे, हिते ॾिसो इहो त हाणे इमरान ख़ान बरमला चवंदो रहियो आहे त मूं चाहियो पियो त फलाणो माण्हू सियारे ताईं हुजे, मुंहिंजी चूंडूं बि थी वेंदियूं। पर हाणे इहो जेकॾहिं मिसल अर्ली पोल्स थियनि थियूं ऐं इमरान ख़ान जो कंहिं नमूने से बंजी थी वञे त वरी फ़ैसिलो वरी साॻी के थियो न, ॿिया 5 साल वींदा। इन करे हीअ त ज़ोर इन लाइ पियो थो लॻे न। हिन जो ज़ोर जेको आहे उहो पंहिंजो जेके हिन जा कम थियल आहिनि न उन्हनि खां बचण जे लाइ करे वेठो पियो। जेके हिन जा केस खुलणा आहिनि, हिनखे केस खुलणा हुया, उहे बि त अञा हीअ जेकी हुकूमत आहे कोन खोले त हू उनजो पेर या पट ते पवे ई कोन्हे न। हुनजो पेर पट ते पवे, कंहिं जॻह ते हू वेहनि, वाक़ई मुतमइन थियनि या ब्यूरोक्रेसी में चवण में अचे त हू पंहिंजा केस शुरू कंदा। जंहिं ॻाल्हि खां इमरान ख़ान लाराए थो पियो, इमरान ख़ान खे भले बदख़बर आहे त इमरान ख़ान वरी कोन थो अचे पियो, पर छो त हू पंहिंजा एॾा वॾा जलसा ॾिसे पियो, माण्हू अचनि था पिया ऐं माण्हू अहिड़े क़िस्म जा मतिलबु जेके अॼु लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि उहे ॿुधणु नथा चाहिनि, पर कुझु अहिड़ा जेके आहिनि उहे इन्हनि में ख़ुशि था थियनि पिया त हू उन मञा सम्झे पियो त शायदि मुंहिंजी पॉपुलेशन वधी वई आहे। पर इन हाइपर मूड ते जेकॾहिं ही 30 करोड़ जो मुल्क रहंदो त पोइ त 22 त ऑफिशियल अंग थिए पियो न, सभु माण्हू चवनि पिया त आबादी 30 करोड़ टपी वई आहे। त हाणे इहा जेका 22 करोड़ बि जेकॾहिं इन मूड ते रहंदो त हीअ त हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी हूंदी, जिते बुख हूंदी, जिते महांगाई, हुते वरी इंटॉलरेंस हूंदो, पोइ पॉलिटिकल कंफ्लिक्ट हूंदो, त छा नक्शो पियो नज़र अचे। ही असांजी बदकिस्मती आहे न। इहे ई असां जेकॾहिं ॾिसूं हा, जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि खे असां वाक़ई सीरियस वठूं हा त असां पंहिंजे मुल्क जो वॾो हिसो न विञायूं हा। सो इहे जेके मथे वेही फ़ैसिला कंदा आहिनि उहे माण्हुनि जे बुख जी फ़ैसिलो कोन था कनि पिया, स्टेबिलिटी जो फ़ैसिलो कोन था कनि पिया। हींअर तव्हां ॾिसो न, वरी बम ब्लास्टिंग शुरू थी वई आहे। इहो सिर्फ़ु इन जे करे त तव्हांजी हुकूमत हिकिड़े पासे वञे पई, तव्हांजा जेके मुक़्तदिर इदारा ॿिए पासे वञनि पिया, आवाम जो त कंहिंखे मतिलबु उनजो ख़्यालु ई कोन्हे को। सो इहे उन्हनि जे लाइ न आहिनि, असांजे तव्हांजे लाइ प्रॉब्लम त थी सघनि था। बुख बदहाली असांजे लाइ प्रॉब्लम आहे, बदुमनी असांजो प्रॉब्लम आहे, हुननि जो कोन थो अचे पियो। ही ईंदड़ ॾींहंनि में मिसाल तौरु 25 खां 29 कंहिं बि तारीख़ ते 26, 27, 28 जनवरी ते या उन्हनि 25, 29 ते थिए थो त इस्लामाबाद हिन गर्मीअ में जाम थींदो ऐं इहो रुॻो लॉन्ग मार्च हूंदो, सिट इन हूंदो या डिघो धरणो हूंदो, कीअं थींदो? इहे त सवाल आहिनि। हाणे 2 टे ॻाल्हियूं अचनि पियूं न, के चवंदा हीउ वञे पियो गिरफ़्तार थियणु, उनजे करे बनी ॻाल्हि जे ॿाहिरां हिन जा पंहिंजा जेके आहिनि नौजवान उहे पहुची विया आहिनि न, उहे पहुची विया आहिनि। माना हिननि खे हिकिड़ो इहो ख़तरो आहे त हिनखे अरेस्ट कंदा। जॾहिं अरेस्ट कंदा त पोइ केरु लीड कंदो लॉन्ग मार्च खे? ऐं इन मतिलबु असुल वरी बि ॻाल्हि तव्हांजी खुटे पई अचे त जेको PM साहिबु असांजो हिन वक़्तु सिटिंग आहे, उनखे जॾहिं हिकिड़ी का हाणे ही बि ओपन अथव ॻाल्हि त कंहिंजी फ़ोन अची वई आहे तव्हां सख़्तु फ़ैसिला करियो ऐं पोइ इलेक्शन अनाउंस करियो। इलेक्शन अनाउंस थियण अञा हिननि जे फेवर में IK जे फेवर में फ़ैसिला बि कनि ऐं इलेक्शन कनि त इहो कीअं माना इहो ख़राबु थी वियो न। इहो ई त आहे न, हिननि जो फ़ाइदो न थींदो न, हिननि जो IK जो फ़ाइदो थिए पियो न। हिननि जो इन जे करे त रुकी विया, चवंदा या त असां वञूं था हाणे तव्हां इलेक्शन पाण कल्ह जेकी शाकिर सोलंकी निशानदेही के 4 लीडर निकिरी आया, सभिनि साॻी ॻाल्हि कई था, अचो ऐं पाण सवारियो अची। हुन त तमामु अञा वधीक कयो न, पंहिंजे राति जेकॾहिं जेका हुन तक़रीर कई आहे मौलाना साहिबु, हुन त चयो तव्हां चीफ एग्ज़ीक्यूटिव थी वञे, 4 ॼणनि ॻाल्हि चई न। हा, त हिन जे अञा वधीक सख़्तु हुयो लफ़्ज़ लॻो तव्हांजे चीफ, मतिलबु जेकॾहिं तव्हां हुकूमत जे हर ॻाल्हि में पहिरीं ताईं तव्हां कोन पिया वता एग्जीक्यूटिव ऑर्डर तव्हां हलाईंदो तव्हां हलाए त बसि पोइ तव्हां डायरेक्ट अची वञो हुकूमत में। त सूरत हाल काफ़ी ईंदड़ ॾींहंनि में गंभीर बि हूंदी ऐं दिलचस्प बि हूंदी। महिरबानी कादी अनवर साहिबु, तव्हां असांखे गुफ़्तगू में जॉइन कयो। शाकिर सोलंकी महिरबानी, खज़र कलासरा साहिबु महिरबानी, तव्हां पंहिंजे इंफॉर्मेशन ऐं तजज़ियनि खां असांखे जे प्रोग्राम में इनपुट कयो। अॼोके प्रोग्राम में तव्हां मोकिलायूं था। अला भाई।